वज़ीर आज़म शहबाज शरीफ सुभाणे वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॾाए वरितो आहे। अवांखे ॿुधायूं त काबीना जो इजलास वज़ीर आज़म जी सदारत हेठि सुभाणे सुबुह जो 11 वॻे थींदो। इजलास में मुल्की माशी सियासी सूरतहाल ऐं ॿियनि मामलनि ते गौर वीचार कयो वेंदो। ब्रेकिंग न्यूज़ आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ सुभाणे वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॾाए वरितो आहे। काबीना जो इजलास वज़ीर आज़म जी सदारत हेठि सुभाणे सुबुह जो 11 वॻे थींदो। इजलास में मुल्की माशी सियासी सूरतहाल ऐं ॿियनि मामलनि ते गौर वीचार कयो वेंदो। ब्रेकिंग न्यूज़ आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ सुभाणे वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॾाए वरितो आहे। काबीना जो इजलास वज़ीर आज़म जी सदारत हेठि सुभाणे सुबुह जो 11 वॻे थींदो। इजलास में मुल्की माशी सियासी सूरतहाल ऐं ॿियनि मामलनि ते गौर वीचार कयो वेंदो।